जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 31। हिन अध्याय खां पहले मां 30 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 30 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 31। गर्स मुनीअ जो गंगा जल सां पिशाचनि जी मुक्ति करणु। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भॻवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। राजा मित्रस पंहिंजी ऐं ब्रह्मणीअ जी कथा हुन ब्रह्म राक्षस खे ॿुधाए हुनखे चवणु लॻो त हे मित्र, हाणे तूं पंहिंजो हाल चई ॿुधाए। मित्र जे अॻियां पंहिंजे दिलि जो हाल लिकाइणु ब्रह्म हत्या जहिड़ो पाप आहे। ब्रह्म राक्षस चवणु लॻो त हे मित्र राजा, मां असुर मगध देश में रहंदो हुअसि। मुंहिंजो नालो सोमदत्त ब्राह्मण हो। ॾाढो विद्वान हूंदो हुअसि। हिकु दफ़े गुरुअ जो निरादर कयो हुउमि, तंहिं करे मुंहिंजी अहिड़ी हालत थी आहे। हाणे मां हिन पिशाच जूणी में ॾाढो दुखी थो रहां। हज़ारे ब्राह्मण खाई खपाया हूंदुमि। मित्र राक्षस उन जो हाल ॿुधी वरी पुछणु लॻुसि त हे मित्र, कृपा करे ॿुधाए त गुरु कहिड़ो थींदो आहे, हुन जी कृपा कहिड़ी आहे। सोमदत्त पिशाच चवणु लॻो कि वेदनि जे पढ़ाइण वारो, वेदनि जी कथा ॿुधाइण वारो, शास्त्रनि जे अर्थ करण वारो, ॼमण खां वठी मरण ताईं कर्म कराइण वारो, इहे सभई गुरु लेखबा आहिनि। इहे सभई पूॼा करण जे योग्य आहिनि। तन्में बि वेद विद्या जो उपदेश करण वारो परम पिता धर्म बचाइण वारो, इहे ॿई गुरु वधीक पूॼण योग्य आहिनि। तन्में बि जेको गायत्री मंत्र जो उपदेश करे थो, उहो सभिनी खां वधीक श्रेष्ठ आहे। महर्षि वेद व्यास जा रचियल 18 पुराण जेको सची सिक श्रद्धा प्रेम ऐं भक्तीअ सां ॿुधे थो, तंहिंजी बुद्धि निश्चल थिए थी। उहो वरी जनम मरण जे चक्र में नथो अचे। इन्हीअ खे धर्म अर्थ काम मोक्ष इहे चारई पदार्थ प्राप्त थियनि था। तंहिं करे पुराणनि जी कथा ज़रूरु ॿुधणु घुरिजे। इहो सभई ज्ञान गौतम ऋषि कथा करे रहियो हो। मां उतां इहो सभु वर्ताऊं ॿुधियूं हुयूं। हिकु दफ़े मां महादेव जी पूॼा करे रहियो हुअसि त ओचितो गौतम ऋषि अची उतां लंघियो। मां पूॼा में रुधल हुअसि, तंहिं करे उनखे नमस्कार ई की न कयो। शांति आत्मा महर्षि गौतम मूंखे महादेव जी पूॼा कंदो ॾिसी तमामु घणो प्रसन्न थियो ऐं दिलि में चवणु लॻो त हीअ धन आहे जो मुंहिंजे ॿुधायल कर्म खे करे रहियो आहे। पर महादेव खां ई हुननि जो अपमान सठो न वियो। तंहिं उते मूंखे राक्षस करे छॾियो। जेको गुरुनि जो अपमान करे थो, तंहिंजा सभई कयल धर्म ऐं दान पुण्य नास थी वञनि था। गुरुनि जी महिमा ॾिसी गुरुदेव गदगद थी निवड़त सां निमण घुरिजे। चरण जे चाक सां चाउठ चुमी सिजदे करणु घुरिजे। ख़ुदीअ जे ख़्याल खे खोए हली सत सां सदा सदा हलजे। गिला थोरन गुन हज़ारनि गिला खोरन गुनहगारनि खे पाड़ुनि खूं पटणु घुरिजे। रखे सिक जो न सतगुरूअ सां निभागो सो निंदोरो आ। उन्हीअ पापीअ हचारे जो भुली मुंहुं न ॾिसणु घुरिजे। करे जेको गिला गुरुदेव जी सो नीच नासूदो। कतल या क़ैद फांसीअ जो हुकुम हुनखे ॾियणु घुरिजे। पापीअ जे हथनि जो पाणी न खाइण बि खपे खाधो। इन्हीअ निर्गुने निंदोरे सां पलव बि न छुअणु घुरिजे। ॾिसी चंडाल चुहड़े खे कुतो बि थो करे पासो। कारी हर नांग जा होमा तंहिं ॾाइण खूं ॾकणु घुरिजे। जेको गुरुनि जी आदर सां सेवा कंदो आहे, तंहिंखे सुख संपत्ति सभु कुझु मिलंदो आहे। हे राजा, गुरुअ जे निरादर करण करे मुंहिंजी हीअ हालत थी आहे। अलाह जे कॾहिं हिन जनम खां छुटकारो मिलंदो। श्री सूत जी महाराज चवणु लॻो त हे सोनक आदिक ऋषियो
अहिड़ीअ तरह बड़ जे विर्श हेठां ज्ञान गोष्ठी कंदे देव विद्या ऐं धर्मशास्त्र जे प्रभाव करे उन्हनि सभिनी पिशाचनि जो पाप ताप कटिजी वियो। छो त थोरीअ घड़ीअ जो सत्संग भी वॾो आनंद ॾियण वारो थींदो आहे। एक घड़ी आदि की पुण्य आध, संत जना की गोष्ठी कटे कोट अपराध। एतिरे में कलंग देश जो रहवासी गर्ग नाले महामुनीश्वर भी उतां अची लंघियो, जंहिंजे कुल्हे ते गंगा जल जी घाघर हुई। उहो हर हर महादेव जय भोले भंडारी चवंदो पियो वञे त हीअ ॿई पिशाच उनखे खाइण लाइ ओॾांहुं उथी दौड़िया, पर उन्हनि खां अॻु में ई राक्षसणी वञी महात्मा जो चरण कमलनि ते किरी पई ऐं नमस्कार करे चवण लॻी त हे कल्याणकारी प्रभु, मां पापिण तव्हां जहिड़ा हज़ारे महात्माऊं खाई खपाया हूंदा, पर तव्हांजे वातां महादेव भोलानाथ जो नालो ॿुधी मां तव्हांजे शरण आई आहियां। कृपा करे मुंहिंजी रक्षा करियो। महादेव जे नालो गिनण ऐं गंगा जल जे बूंद पवण सां मुक्ति मिलंदी आहे, इन्हीअ में को बि शक कोन्हे। महादेव जो नालो ॿुधी मां परम शांतीअ खे प्राप्त थी आहियां। हिन सारे संसार में जेके बि तीर्थ आहिनि से सभई गंगा जल जे बूंद समान नथा थी सघनि। तुलसी पत्रनि समेत गंगा जल जी बूंद पंजीवन कुलनि खे पवित्र कंदी आहे। तंहिं करे हे महर्षि, गंगा जल जा छंडा विझी ऐं तिलक ॾेई तीअं तूं बि असांजी सभिनी पापनि खां रक्षा कर। अहिड़ीअ तरह उन्हनि ॿिन्ही पिशाचनि खे बि सम्झ आई ऐं उन्हनि बि अहिड़ी वेनती गर्ग ऋषिअ खे कई। श्री सूत जी महाराज चवणु लॻो त हे सौनिक आदिक ऋषियों, उन्हनि ॿिन्ही पिशाचनि ऐं पिशाचणीअ जी वेनती ॿुधी गर्ग मुनि वॾे अजब में पइजी चवणु लॻो त छा गंगा जल जी एतिरी महिमा आहे। ईअं चई गंगा जल जा छंडा हणी तुलसी पत्र सां गंगा जल गॾे हिकदमि उन्हनि राक्षसनि ऐं राक्षसणीअ खे तिलक ॾिनई, जंहिं करे उहे राक्षस देवताउनि जी मानुष देश पाए तमामु घणो ख़ुशि थिया। सोमदत्त शंख चक्र गदा पदम धारे विष्णु रूप थी पियो। राजा मित्र सह पंहिंजे असुल को रूप खे प्राप्त थियो ऐं ॿिया सभई विमाननि ते चढ़ी आनंद कंदा मंगल मनाईंदा विष्णु लोक ॾांहुं रवाना थिया। हुननि खे विष्णु लोक ॾांहुं वेंदो ॾिसी राजा मित्र सह दिलि में ॾाढो दुखी थियणु लॻो। तॾहिं सरस्वती माता प्रकट थी चवणु लॻसि त हे राजन, तूं वॾभागी आहीं, तूं का बि चिंता न कर। हाणे तूं कुझु वक़्तु वञी राज कर। समय पूरे थियण ते तुंहिंजो बि कल्याण थींदो, तुंहिंजो बि विष्णु लोक में वासो थींदो। जेके वेद ऐं ब्राह्मण जे आज्ञा अनुसार हलंदा आहिनि ऐं पंहिंजी हरणी करणी शुद्ध रखंदा आहिनि, गुरूअ जी पूॼा कंदा आहिनि, तन जे निश्चय परम पद प्राप्त थींदो आहे। एतिरो चई सरस्वती माता शारदा अंतर्ध्यान थी वई। तॾहिं राजा गुरूअ जे वचननि खे यादि करे गर्ग मुनीअ ऐं माता गंगा जीअ जी स्तुति करणु लॻो। भॻवानु विष्णुअ खे सुमरींदो काशीअ में पहुतो। गंगा, जमुना, गोदावरी, प्रयागराज ऐं ॿिया बि अनेक तीर्थ घुमी विश्वेश्वर महादेव जा दर्शन करे पंहिंजे राजधानीअ में आयो। वशिष्ठ मुनीअ उनखे राज तिलक ॾेई राज गदीअ ते विहारो। घणो ई वक़्तु आनंद पूर्वक राज हलायईं, प्रजा खे सुखी रखियईं। घणेई भोग भोगे नेठ मुक्ति पद खे प्राप्त थियो। विष्णु लोक में वञी वासो कयईं। श्री सूत जी चवणु लॻो त हे ऋषिश्वरो, ॾिसो गंगा जल जो कहिड़ो न वॾो महात्म आहे। ब्रह्मा विष्णु महेश बि जंहिंजो पार पाए नथा सघनि। तंहिंजे फ़क़ति नालो गिनण करे मनुष्य करोड़नि पापनि खां छुटी ब्रह्म लोक में वञी वासो करे थो ऐं वरी जनम मरण जे चक्र में नथो अचे। दोहिरो, जेको ॿुधंदो हीअ कथा सिक ऐं श्रद्धा साण गऊदान जो फल मिले तंहिंजो थिए कल्याण। जनम मरण जे जूण खां उहो थिए आजो। पढ़ियो
कारकत जी कथा शक आहे छाजो। पद्म पुराण मां कारकत महात्म गर्ग मुनीअ जे गंगा जल सां पिशाचनि जे मुक्ति करण बाबति 31 अध्याय संपूर्ण थियो। कारकत महात्म भानो संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री राधा दामोदर भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।